अहिड़ी धरती, अहिड़ी क़ौम जिन मिज़ाज में रेज़िस्टेंस आहे, अहिड़ी धरतीअ खे मसरूफ़ कहिड़ी शइ में रखियो पियो वञे। हिकिड़ो उन जे दरिया जा रस्ता मटाए, उन मां कैनाल कढी, ऐं ॿियो उन खे इंतिहा पसंदीअ ॾांहुं धिके। हीअ क़ौम पाण पंहिंजनि माण्हुनि खे मारे, असीं परे बि तमाशो ॾिसूं। सिंध में जेका पार्टी हुकूमत में आहे, उहा असांखे मायूसीअ जे आख़िरी इम्तिहान ते वठी वई आहे। ज़िया दौर में असां अहसासे कमतरीअ जो, अहसासे महरूमीअ जो शिकार हुआसीं। शायदि उहा वधीक बहितर हुई। अॼु असां अहसासे शर्मिंदगीअ जो शिकार आहियूं। ऐं पीपल्स पार्टी जे हिन दौर जे, हिन हुकूमत जी जेका परफॉर्मेंस सिंध में आहे, जेका ख़ामोशी आहे, असां रैयत मुख़्तलिफ़ वॾेरनि, जागीरदारनि, पीरनि, मौलवियुनि, फ़िक़ा परस्तनि, इन्हनि सभिनी जे विच में असांखे डिवाइड करे विरहायो पियो वञे। यादि रखो, असांजो ज़वाल आहे। असां तेज़ीअ सां ज़वाल ॾांहुं वञी रहिया आहियूं। असां तेज़ीअ सां ज़वाल ॾांहुं वञी रहिया आहियूं।